पर हाईवे न्यू सब्जी मंडी में प्लाट की मालकी तां तकरार एहतजाज रैली कढी वई। सब्जी मंडी जो मुख्य दरवाज़ो बंद डीएसपी ऐं मुख्तियारकार पहुची विया। प्लाट की मालकी जे दावेदार हाजी अमीर जो चवणु आहे त अदालत मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो ॾिनो आहे। कुछ माण्हू ग़लत बयानी करे खून रेज़ी कराइण था चाहिनि। न्यू सब्जी मंडी में फ्रूट मंडी के मुख्य दरवाज़े ते ताजिर हाजी अमीर जी धुर अदावत करे रही हुई त ताजिरनि जी ॿी धुर खान अफज़ल चौधरी अदनान हाजी अब्दुल मलिक जी अगवाणी में रैली कढी एहतजाज कयो। एहतजाज कंदड़ धुरनि जो चवणु आहे त प्लाट पार्किंग जो आहे, जाली कागज़नि जे ज़रिए कब्ज़ो करण जी कोशिश कई पई वञे। जेकॾहिं कब्ज़ो ख़ाली न करायो वियो त सूमर ते सब्जी मंडी में हड़ताल कई वेंदी। ॿिए तरफ़ चेयरमैन मार्केट अली ज़मान जो चवणु आहे त प्लाट मार्केट कमेटी जी मिल्कियत आहे, पार्किंग जो प्लाट आहे। कमिश्नर कराची तलब कयो वियो आहे। मसइलो चीफ सेक्रेटरी ताईं पहुची वियो आहे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां भी पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार के कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।